कुछ माण्हुनि जी आदत हूंदी आहे त उहे सुठे कम मां कीड़ा कढंदा आहिनि वेठा, यानी काई बि सुठी ॻाल्हि हूंदी किथे ॾिसंदा सुठी ॻाल्हि कई या कोई जॻह ई ठाराईंदो इवन हर भरू अची बीह रहंदा, यार हीअ धिकी थोरी जेको आहे न अंदरि थोरी कराए या थोरी ॿाहिरि आहे, या हीअ छॼो जेको आहे इलाही ॿाहिरि कराए छॾियो थोरो अंदरि कराए या हर भरू अची बीह करे ॾिसां चवंदा यार कलर भलो न कराए हीअ जॻह खे, तव्हांजो कहिड़ो कमु बाबा, हुन लाइ कीअं जॻह ठाराई आहे, पंहिंजो घरु ठारायो आहे, पंहिंजो पेट कटे फाका कशी करे तव्हां अची करे हुन मां कीड़ा कढंदव। अक्सर वरी मर्दनि जी बि आदत हूंदी आहे, ख़ासि करे मानी खाईंदा जेॾी महिल ज़ाल खे चवंदा भाॼी मज़े जी न आहे, अची ॻाल्हि आहे खाईंदो बि वेंदो वरी चवंदो भाॼी मज़े ई न आहे, लूणु वधीक थी वियो आहे, टेस्ट न आहे उहा। ईअं हिकिड़ो लतीफ़ो बि आहे, हिकिड़े मुड़ुस ज़ाल खे चयो त मानी थुली पचाई अथई, त हुन चयोसि त ॿाहिरि जेॾी महिल बर्गर खाईंदो हुन महिल त हेॾो वात खुलंदो अथई, बाक़ी हिते घर जी मानी थुली थी लॻे तोखे। ईअं माना हर भरू कीड़ा कटंदा आहिनि ऐं तंज़ कंदा आहिनि या तनक़ीद कंदा आहिनि। सो अहिड़नि माण्हुनि खां बचणु घुरिजे ऐं पॉज़िटिव थिंकिंग रखणु खपे। जॾहिं खां बोर्ड मुतासिर हिते आया आहिनि कराची में ऐं मुख़्तलिफ़ जेके तंज़ीमूं आहिनि उहे कमु कनि पियूं, माशाल्लाह कराची में ख़ासि करे जिते JDC कमु करे पियो ऐं ज़फ़र अब्बास भाई ॾाढो सुठो कमु करे पियो, उनखां अलावा कराची सोशल फोरम तंज़ीम आहे हिते उहा कमु करे पई, इरफ़ान आलमानी साहिबु आहे ॾाढो सुठो सहाफ़ी आहे, ऐं मुर्तज़ा कीरियो साहिबु आहे जेको उहो बि सहाफ़ी आहे, उहे बि कमु कनि पिया मुख़्तलिफ़ कैंपुनि ते। साईं मुजाहिद शाह आहे, ख़ादमिन सिंध फाउंडेशन जो अरशद अब्बासी आहे, जेके सुबुह जो मां ॾिसंदो आहियां त 7 वॻे 7:30 वॻे SSU कमांडोज़ जेके असांजो राजा मेमन साहिबु आहे उहो नाश्तो खणी पहुचंदो आहे, सुबुह खां वठी राति जो 2:30-3 वॻे ताईं मुख़्तलिफ़ कैंपुनि में वञनि था, उते ॿुहारी पाण ॾियनि था, त उन्हनि जे ख़िलाफ़ु बि माण्हू शुरू थी विया आहिनि ऐं प्रोपेगेंडा शुरू थी वई आहे त इहो सामान काॾे थो वञे, सामान लिकाइनि था, सामान लिकाए काॾे कंदा एतिरो। जेकॾहिं ज़फ़र अब्बास लाइ चवनि था माण्हू त भाई चए थो 500 ट्रकियूं असां मोकिलियूं था सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में ऐं उहे नथियूं पहुचनि, उते नथियूं पहुचनि त पोइ वञनि काॾे थियूं, छा जेको बोर्ड जो पाणी आयो आहे जेको शहर दरिया थी विया आहिनि उन्हनि में था उछलाइनि वञी करे, ज़ाहिर आहे ॾियनि था माण्हुनि खे। ऐं सिंध पुलिस खे माशाल्लाह असां सलाम पेश कयूं था जेके बाक़ाइदे न सिर्फ़ु सिंध में पर सिंध खां ॿाहिरि बि बलोचिस्तान पंजाब ताईं बि उहे पहुचाइनि था उते राशन जेको थी सघे थो। घणा माण्हू वरी अक्सर तनक़ीद कनि था वेठा साईं JDC जो जेको सामान आयो उन में बिस्किट हुया ऐं पाणी हुयो, रुॻो बिस्किट बि हुया त सही, जेके माण्हू हुते वेठा आहिनि उहे त हिन वक़्तु चवनि था असांखे पथर मिलनि त पथर खाऊं, मिटी खाऊं, छा खाऊं, बिस्किट बि मिलनि था न। सो मुख़्तलिफ़ तंज़ीमूं कमु कनि पियूं। हमीद भुट्टो साहिबु आहे असांजो सिंध फ़नकार वेलफेयर ट्रस्ट जो चेयरमैन आहे, उन्हनि कैंप हई आहे ऐं बिलावल हाउस जे साम्हूं हुते कराची में मुख़्तलिफ़ ॿियूं बि तंज़ीमूं कमु कनि पियूं। धरती TV जी कैंप लॻल आहे जोहर चौरंगी ते, हर कोई माण्हू पंहिंजे वसाहर कमु करे पियो ऐं पंहिंजे हिसे जो कमु करे पियो। न त पुलिस जो हालांकि इहो कमु न आहे, उन्हनि जो कमु आहे कानून जी बालादस्ती करणु ऐं लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन बहितर करणु, अमन अमान बरक़रार रखणु, पर उहे बि कमु कनि पिया। अॻिते दादू में तव्हां ॾिसो पिया SSP इरफ़ान समो साहिबु पाण ॿेड़ियुनि ते चढ़ी करे ख़तरनाक इलाइक़नि ताईं वञे थो बग़ैर पंहिंजी जान जी परवाह किए, इहा वॾी ॻाल्हि आहे तमामु। सो तनक़ीद न कजे, हिकिड़ो माण्हू सुठो कमु करे थो उनखे करणु ॾिजे, जेकॾहिं तव्हां नथा करे सघो त नथा कयो त न कयो, तव्हांजी पंहिंजी मर्ज़ी आहे, पर हिकिड़ो माण्हू जेकॾहिं कमु करे थो त उनखे रंडाइजे न हरू भरू। हाणे लाड़काणे में ॾिसो त राशिद महमूद सुमरो साहिबु कमु करे पियो ॾाढो सुठो, अलाए केतिरा हुते ख़ानदान उन्हनि रहाया आहिनि, फैमिलीज़ रहायूं आहिनि, हज़ारनि जी तादाद में जेके माण्हू 3 वेला उन्हनि खे मानी खाराइनि पिया, उहे खाराइण वारो त अलाह आहे पर ज़रियो हिकिड़ो थिए थो वञे। ईअं ई जेकॾहिं असां ॾिसूं त हैदराबाद में अल-फुकरा सथ आहे, साईं ज़ुल्फ़कार हाले कोटो साहिबु आहे, साईं ज़ुल्फ़कार कादरी साहिबु आहे, अयाज़ लतीफ़ अली जो साहिबु आहे, मुख़्तलिफ़ कमु कनि पिया। अनू सोलंगी असां ॾिसूं पिया उन्हनि खे सोशल मीडिया ते, त माण्हू उन्हनि जे लाइ बि ईअं लिखंदा था वतन त हा साईं हिननि खे त माल खपे रुॻो ऐं माल ठाहियो त उन्हनि बि घणो थी सघे थो। कुझु माण्हू हूंदा अहिड़ा जिन जे करे जेके पॉज़िटिव माण्हू आहिनि उन्हनि ते बि इहो असरु पवे थो, पर ईअं न करणु खपे, जेका पॉज़िटिव थिंकिंग रखणु खपे। शाइर जेके आहिनि उहे पंहिंजे हिसे जो कमु कनि था, फ़नकार पंहिंजे हिसे जो कमु कनि पिया, हर कोई माण्हू पंहिंजे हिसे जो कमु करे पियो, छो जो हिन वक़्तु जेका सिंध जी हालति आहे उन में असांखे तनक़ीद न करणु खपे। हीअ तनक़ीद जो वक़्तु न आहे, तनक़ीद करे करे मुखालफ़त करे करे असां केतिरा ई जेके असांजा डोनर हुया उहे हाणे अचनि ई कोन था, ॾियनि ई कोन था, चवनि था छो ॾियूं, तव्हां त असांजे ख़िलाफ़ु आहियो। पोइ केतिरा ई माण्हू पंजाब में वञी करे ॾियनि था पंहिंजो राशन वग़ैरह जेका इमदाद थिए थी, या बलोचिस्तान ॾियनि था, सुठी ॻाल्हि आहे, उते बि ॾियणु खपनि, उहे बि असांजा पाकिस्तानी आहिनि ऐं मुस्लमान भाइर आहिनि, भेनरियूं आहिनि, उन्हनि जी मदद करणु खपे। त असां वटि तनक़ीद जो वॾो अंसर आहे ऐं अक्सर माण्हू माना चङे भले माण्हू खे बि ॾिसंदा न घुमंदो, हा साईं वॾो माल ठाहियो अथई, वॾो पैसो ठाहियो अथई, कीअं न घुमंदो वॾियुनि गाॾियुनि ते। असां सां पाण ख़ुदि ईअं थींदो आहे, मोटर साइकिल ते हूंदा आहियूं त उते बि ॾिसंदा साईं गाॾी त वठो का चङी, वरी जेकॾहिं कंहिं चङी गाॾी में हूंदा आहियूं, अली गुल जी गाॾी सां गॾु हूंदा आहियूं त
त ॾिसी करे चवंदा आहिनि हा साईं वॾो पैसो ठाहियो अथव। यार अजीब ॻाल्हि आहे बाबा, माशाल्लाह चइजे। हाणे ॾिसो इन ते मूंखे हिकिड़ो किसो यादि अचे थो त हिकिड़ो काठेर हुयो जेको काठियूं करे पंहिंजो रोज़ी रोज़गार कंदो हुयो। हुन सां पुटु बि हूंदो हुओ गॾु हूंदो, उन्हनि खे ईअं त सवारी बि कंदा हुआ ऐं काठियूं बि खणी वेंदा हुआ, शहर विकिणंदा हुआ, गुज़र सफ़र कंदा हुआ। हिकिड़े भेरे ईअं थियो, माण्हुनि जी तव्हांजी ॻाल्हि थो ॿुधाए, जेके माण्हू चवंदा आहिनि उहे काठियूं गॾु ते रखी वञनि पिया त कुझु माण्हू ॾिसी करे चयो त हालत ॾिसो यार, सासी साहब बेज़ुबान जानवर ते केॾो ज़ुल्म था कनि, हेॾियूं काठियुनि जी भरी गॾु ते रखी खणी था वञनि। पीउ पुटु सोचियो यार वाक़ई माण्हू चवनि था ईअं, वाक़ई बेज़ुबान जानवर ते अलाए छा ज़ुल्म आहे वाक़ई। सो काठियूं खणी करे कुराड़े खयूं पीउ हुनजे, वरी हलणु लॻा। वरी अॻिते ॿिया माण्हू मिलनि, हालत ॾिसो साईं, नौजवान पुटु ईअं पंधु घुमे थो, कुराड़े पीउ खे मथे ते काठियूं रखायूं अथई। वरी चयईं पुटु चयो वाक़ई बाबा तव्हां मूंखे ॾियो, माण्हू सही नथा कनि इहो, मूंखे ॾियो। वरी काठियूं हुनखे ॾिने पुट खे। वरी थोरो अॻिते हलिया, वरी ॿिया माण्हू हुनखे ॾिसी करे चवणु लॻा हालत ॾिसो साईं, नंढे ॿार ते ज़ुल्म त ॾिसो, काठियुनि जी हेॾी भरी खणी हुन मथे ते रखी अथई, पोड़े जो मथो ख़राबु थियो आहे। वरी हुननि चयो यार हाणे कयूं छा। वरी अॻिते हलिया त वरी माण्हुनि चयनि, हुन पुट जेको आहे वरी काठियूं लाहे वरी गॾु ते रखियूं त हाणे कयूं छा। वरी अॻिते हलियो, वरी माण्हुनि चयो त बेज़ुबान जानवर ते ज़ुल्म था कनि। आख़िर हुननि छा कयो, काठियूं खणी उते उछलायूं, गॾु लत हणी करे कढी छॾियो ऐं पाण हथु छंडींदा घर अची पहुता ऐं पोइ बुख ते हुया। सो ईअं माण्हुनि जे चवण ते बि न लॻिजे, जेके दोस्त कमु कनि पिया उन्हनि खे असां इहो ई चवंदा त तव्हां पंहिंजो कमु जारी रखो ऐं माण्हुनि जी इन तनक़ीद खे न ॾिसो ऐं हिननि ॻाल्हियुनि खे न ॾिसो, तव्हां पंहिंजो कमु कयो था जेको ॾाढो सुठो कमु कयो पिया। ईअं सभिनी खे हथु वंडाए करे कमु करणु खपे। जीअं बख़्शन मेहराणी साहिबु ॾाढो सुठो हिकिड़ो नज़म लिखियो आहे, बैत लिखियो आहे, शाइरी ॾाढी सुठी आहे, ॾाढो सुठो असांजो दोस्त आहे, शाइर बि आहे बख़्शन मेहराणी साहिबु। उन हिकिड़ो मैसेज ॾिनो आहे पंहिंजी शाइरी में, अचो पाण पंहिंजी का मुड़सी कयूं सभु, अचो पाण पंहिंजा थियूं भर जला सभु, ॿुॾल काफ़िलनि खे ॾिजनि हौसला कुझु, ॾेई हथनि में ॿधीअ साण साईं, वरी भाग पंहिंजा उजारे वेंदासीं, वॾी जंग जोटे जिया पे संदीका, ही जिंदड़ी ही सिंधड़ी जियारे वेंदासीं, वेंदो वक़्तु गुज़री ॾुखियो ॾेह तां सभु, ॿुॾल पंहिंजूं ॿेड़ियूं उकारे वेंदासीं, कटे राति बख़्शण कहर जी कारी, जिया पे जो सूरज उभारे वेंदासीं। सो माशाल्लाह ॾाढी सुठी शाइरी ऐं इहा ई उत्साहींदड़ शाइरी आहे। जेके असांजा ॿोॾ मुतासिर आया आहिनि भाइर भेनरूं, उन्हनि खे उत्साह ॾियणो आहे, उन्हनि खे हौसलो ॾियणो आहे त मुड़ुसनि ते इहे महलूं ईंदियूं आहिनि, ज़िंदा क़ौमुनि ते महलूं ईंदियूं आहिनि, तव्हां हिमत न हारियो। वरी नई सिंध ठाहींदासीं, वरी नवां घर बि ठाहींदासीं ऐं कराची में अची आबाद थियो, कराची खे पंहिंजो कयो। हिते अया लतीफ़ अलीअ साहब बि मैसेजिस हलाए पियो ऐं वीडियो पैगाम बि ॾिए पियो पंहिंजा, त कराची खे पंहिंजो करिणो आहे। कराची में हज़ारे रोज़गार जा ज़रिया आहिनि, तालीमी इदारा आहिनि सुठा सुठा वॾा वॾा। उनखां अलावा जेकॾहिं पंहिंजो कारोबार कोई करे थो या कोई हुनरमंद आहे त हिते उन्हनि जे लाइ तमामु घणा रस्ता आहिनि। वरी पोइ हितां खां अञा अॻिते वरी ॿी दुनिया आहे। कराची खे पंहिंजो कयो, कराची में अची आबाद थियो। शुरूअ में ॾुखियाऊं ईंदियूं आहिनि, कराची शुरूअ में धिका ॾींदी आहे या शहर ॾींदो आहे धिका। जीअं समुंड जूं लहरूं, तव्हां समुंड ते ॾिसंदो न वञी कराची में जेको आहे त उन जूं लहरूं ईंदियूं आहिनि, उहे धिकींदियूं आहिनि पहिरियां त निकिरी वञो था, निकिरी वञो। पर जॾहिं कराचीअ खे कोई माण्हू पंहिंजो कंदो आहे, हिते वसाए वेही रहंदो आहे, पोइ कराची उनखे अहिड़ो वठु कंदी आहे, चवंदी आहे हाणे तूं अॻिते निकिर। चवंदा आहिनि न सितारों से आगे जहाँ और भी हैं। सो इन ते मूंखे इंडिया जो गानो बि हिकिड़ो यादि अचे थो, कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना, छोड़ो बेकार की बातें कहीं बीत न जाए रहना। सो इन्हनि बेकार ॻाल्हियुनि खे छॾियो, तंज़नि खे छॾियो, तनक़ीद खे छॾियो। जेके माण्हू कमु कनि था उन्हनि खे करणु ॾियो। उन्हनि जी हिमत अफ़ज़ाई नथा करे सघो त तनक़ीद बि न कयो, या त पाण कमु करे ॾेखारियो। अहिड़ो जेके माण्हू चवंदा आहिनि हिते न पहुतो आहे शइ, हिते राशन न पहुतो, तव्हां पहुचायो। उहे न पहुता आहिनि त तव्हां पहुचायो, तव्हां ते फ़र्ज़ु न आहे छा? पंहिंजे पाड़े में ॾिसो, पंहिंजे ॻोठ में ॾिसो, पंहिंजा जेके मिट माइट आया आहिनि हिते उन्हनि ॾे वञो, उन्हनि खे ॾिसो कंहिं शइ जी ज़रूरत न आहे, मैसेज करे ई पुछो। अक्सर के अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि हुज़ूर शर्म में या इज़त नफ़्स मजरू नथे चई न सघंदा आहिनि कंहिंखे, त उन्हनि खे तव्हां इहो चयो बाबा जेकॾहिं चई नथा सघो तव्हां मैसेज करे छॾियो, SMS करे छॾियो, जेका शइ खपे असां जेको हाल हाज़िर हूंदो तव्हांजी मदद कंदासीं। सो इहो ई मुंहिंजो पैगाम हो अॼु वीडियो ठाहिण जो। त कॉमेडी बि कंदासीं अॻिते हली। माण्हू अक्सर चवनि था कमेंट्स में त तव्हां कॉमेडी वीडियोज़ नथा ठाहियो। कॉमेडी वीडियोज़ बि ठाहींदासीं, ज़रूरु तव्हांजे चेहरनि ते मुर्कूं बि खाईंदासीं ऐं कुझु ठाहे बि रखियूं आहिनि वीडियोज़, पर कुझु हालतूं सही थियनि। इंशाल्लाह सिंध फ़िलहालु सूरनि में आहे, उनखे सूरनि मां कढण जी कोशिशि कयूं सभई मिली करे। पोइ इहे असां कॉमेडी क्लिप्स बि ठाहींदासीं, शोज़ में बि कॉमेडी कंदासीं। जीअं पहिरियां बि मां हिकिड़ी क्लिप में चयो त अलाह साईं असांखे ठाहियो ई हिन कम लाइ आहे, इन करे तव्हांखे खिलाईंदासीं बि ज़रूरु, पर हिकिड़ो मैसेज बि ॾियणु ज़रूरी हूंदो आहे। हाणे उहो मैसेज तव्हां अॻिते शेयर कयो था नथा कयो, तव्हांजी मर्ज़ी आहे। असांजी इहा वीडियो मुंहिंजे ख़्याल में घणी वॾी थी वई आहे ॿियनि वीडियोज़ खां। सो हिते मूंखे इजाज़त ॾियो, ईंदड़ वीडियो ताईं अल्लाह हाफ़िज़।